ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन जेका शेयर कंदासीं गब्बड़ वेझो खोड़ा में हिकु अफ़सोसनाक ऐं ॻणतीअ जो वाक़ियो। दरगाह शहीद मखदूम अब्दुर्रहमान जे मदरसे मां 14 वरनि जे शागिर्द जो लाश हथ अचण बैदि इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हरास पखिड़िजी वियो आहे जॾहिं त वाक़िए बाबति मुख़्तलिफ़ पहलू साम्हूं अची रहिया आहिनि। खैरपुर बिरस मां ब्यूरो चीफ खैर मोहम्मद जी रिपोर्ट मूजिबि त खोड़ा बरसा दरगाह शहीद मखदूम अब्दुर्रहमान जे मदरसे में तालीम हासिल कंदड़ 14 वरनि जे शागिर्द अदनान चन्नू रवासी ॻोठ अरबाब चन्द जो लाश मदरसे जे मौलवी जे कमरे मां आयो। मदरसे जी इंतजामिया तरफां नीगर जी ख़ुदकुशी जो जाइज़ो ॼाणे लाश वारसनि हवाले कयो हो। होॾां नीगर जी मुबैना ख़ुदकुशी बाबति सोशल मीडिया ते पोस्टूं वायरल थियण बैदि खोड़ा थाणे जी पुलिस मामले जो नोटिस वठंदे शागिर्द जे ॻोठ पहुची लाश पंहिंजी तहवील में वरितो ऐं पोस्टमार्टम लाइ गमसा हॉस्पिटल मुंतक़िल कयो वियो आहे। इन हवाले सां राब्तो करण ते ॿुधायो त मदरसे जे मौलवी पुलिस खे इतला ॾियण खां सवाइ शागिर्द जो लाश वारसनि हवाले कयो हो, जेको कानूनी तौर ग़लति अमल आहे। हिन वधीक चयो त फोती नीगर जो लाश गमसा अस्पताल मुंतक़िल कयो आहे। हिते पोस्टमार्टम बैदि ई हातमी तौर फ़ैसिलो थी सघे थो नीगर ख़ुदकुशी कई आहे या क़तल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि वाक़िए जी जांच वधीक जारी आहे ऐं लाश जी पोस्टमार्टम बैदि अचण बैदि कानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी।